नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तसी तव्हांखे खिप्रो खां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो पाकिस्तान यूथ वर्किंग ऑर्गेनाइजेशन पारां मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि में अमली टैलेंट जूं सलाहियतूं ज़ाहिर करण लाइ मुमताज़ गार्डन खिप्रो में प्रोग्राम रखियो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था अवेस कुंबर जी इन रिपोर्ट में। पाकिस्तान यूथ अवेकिंग ऑर्गेनाइजेशन पारां मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि जे टैलेंट ज़ाहिर करण लाइ प्रोग्राम रखियो। अच्छा, पहिरीं हिन इवेंट जो मक़सदु इहो त असां ताकि खिप्रे जी तइलीम खे हाईलाइट कयो वञे। हिन इलाइक़े में खिते में एॾो टैलेंट आहे जंहिंजी अंदाज़ो कोन लॻे। असां टैलेंट खे राइज़ कयो छो त हीअ पाकिस्तान जे मुस्तक़बिल आहिनि। ऐं हीअ इवेंट नालो अक्षर द लैंड टैलेंट्स रखियो आहे। ऐं एप्रिशिएट कंदुमि जेका स्कूल सैदव बॉर्डर में आयो आहे उन मां तमामु ज़िले को शुक्रगुज़ार आहियां। ऐं उहे सभिनी स्कूलनि जे पार्टिसिपेट कयो आहे। पंहिंजे ॿारनि खे चांस ॾिनी आहिनि बहितरीन प्लेटफॉर्म जे लाइ। सोशल मीडिया असांखे जेके मुख़्तलिफ़ कॉन्सेप्ट ॾिना आहिनि, हिन इवेंट करण सां सभु स्कूलूं हिक ॿिए जे वेझो अचनि थियूं ऐं ॿारनि जो जेको लिकियल टैलेंट आहे इन इवेंट कराइण सां ऐं PIU टीम खे जस ॾियां थो जंहिं खिप्रो जे पोइते पुल इलाइक़े में अहिड़ो इवेंट करायो आहे ऐं अॼु असांखे दुनिया खां गॾे छॾियो आहे। जीअं दुनिया हींअर ग्लोबल विलेज थी वई आहे, अहिड़ा मुक़ाबला करण सां ॿारनि जूं जेके लिकियल ॾात जूं जेके सलाहियतूं आहिनि उहे उजागर थियनि थियूं। तइलीम सां गॾोगॾु अहिड़ा प्रोग्रामनि वठी अचनि त असांजे मुआशिरे में तरक़ी अची सघे थी। टैलेंट केतिरो आहे स्टेज ते अचण जी वॾी ॻाल्हि आहे। तकरीर करण इहा पढ़ाई में हिकु ॿार हूंदा आहिनि पढ़ाई में जेके ख़ुशि तयारु हूंदा आहिनि ऐं हिकु ॿार स्टेज जी दुनिया में हूंदा आहिनि। अॻिते स्टेज जी दुनिया ॾाढी ॾुखी आहे। ते ऐं हीउ ॾिसणु आहे त हीउ प्रोग्राम तमामु बहितर थी रहियो आहे। मूंखे वालिदेन खे हिकिड़ा अर्ज़ु थो करणु चाहियां पंहिंजे ॿारनि खे हिते वठी अचनि ऐं ॾिसनि। मैं कहना चाहता हूँ कि और बच्चों को भी ये करना चाहिए। जैसे कि इसमें बहुत सारी एक्टिविटी हैं, जैसे साइंस प्रोजेक्ट, ऐसे राइटिंग, बहुत सारी हो जाती है। तो मेरे को बहुत प्यार लगा करवाने चाहिए हर जगह। और ख़ास तौर पे इनके लिए वो मेरा पैगाम है जो वालिदैन ये समझते हैं कि हमारे बच्चे पढ़ने से कुछ भी नहीं करेंगे। हर चीज़ में पढ़ाई लाजमी नहीं है बल्कि एक्स्ट्रा एक्टिविटीज़ दुनिया में होनी चाहिए और ये अच्छी है। टैलेंट आता है, इंसान को पता पड़ता है स्टार्ट पे कैसा बोला जाता है, टैलेंट को ये बाहर निकाला जा रहा है। तमामु घणो ज़रूरी आहे इन प्रोग्राम में न सिर्फ़ु हिसो वठणु चाहे पोजीशन खणणु पर हिन प्रोग्राम में हिकिड़ो शामिलु थियणु हिन प्रोग्राम खे ॾिसणु तमामु वॾी ॻाल्हि आहे। उन में असांखे तमामु घणो कॉन्फिडेंस मिले थो ऐं असांजे मुस्तक़बिल लाइ थी सघे वॾो हिकिड़ो टैलेंट पैदा थिए। जेके शागिर्द आहिनि इहे सॼा इहे आहिनि अॻियां वधंदा उनजो कॉन्फिडेंस ईंदो। जीअं तव्हांखे ॿुधायां हीअ जेके स्पीचूं डिबेट एसे कॉम्पिटिशन ड्राइंग कॉम्पिटिशन इहे सॼा कनि पिया। इहो सॼो हिन पियाउ जी वॾी महिरबानी आहे। नंढनि ॿारनि खे जेको आहे उहो प्लेटफॉर्म ॾियणु जेको उन्हनि खे मुहैया कोन थो कयो वञे, स्पेशली सरकारी स्कूलनि में या प्राइवेट इंस्टीट्यूशन्स में। असांजी जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे पियाउ, इहा हिकिड़ी NGO न आहे। असांजा हिकिड़ा यूनिवर्सिटी जा ऐं कॉलेजिस जा इंस्टीट्यूट्स आहिनि, उन्हनि जा असां पाण शागिर्द आहियूं जेका असां पंहिंजी मदद पाण तहत असां इहो सभु कुझु करे ऐं असांखे ॿिन्हिनि स्पॉन्सरशिप ॾिनी आहे। उन जे तहत असां ई माना हिकिड़े शागिर्दनि खे प्लेटफॉर्म मुहैया करणो आहे जेको नथो ॾिनो वञे। त इन जे तहत तव्हां ॾिसी सघो था त केॾो सुठो अछड़ो थर में टैलेंट शो थिए पियो। इन्हनि खे हिकिड़ो मौक़ो मिलियो थो वञे। इंशाअल्लाह त सरकार जेका आहे उहा बि इन्हनि खे अॻियां मुहैया जेको आहे मौक़ा ॾींदी। ऐं प्रोग्राम में शरीक शागिर्दनि, उस्तादनि ऐं समाजी माण्हुनि जो चवणु त अहिड़ा प्रोग्राम रखण सां शागिर्दनि में लिकियल टैलेंट ज़ाहिर थींदो ऐं शागिर्दनि में इल्म जे हवाले सां कॉम्पिटिशन थींदी। अवेस कुंबर, अवामी न्यूज़, खिप्रो।